हिक न विसरंदड़ दास्तान साहिली पट्टी, जिते समुंड जी छोलियुनि में ज़िंदगी जो सफ़र वहंदो रहे थो, जिते मच्छी मारण वारा सॼो ॾींहुं समुंड सां ॻाल्हियूं कंदा आहिनि, जिते सिजु उभरण सां गॾु मच्छी मारण जे लाइ ॿेड़ियूं निकिरी पवंदियूं आहिनि। अॼु मुंहिंजो हुते सफ़रु आहे ऐं हिन सफ़र में मां तव्हांखे पाण सां गॾु खणी हलां थो। सिंध जी साहिली पट्टी केटी बंदर जो सफ़रु। हिते जे माण्हुनि जा हथ मच्छियुनि, झींगनि ऐं केकड़नि सां भरियल हूंदा आहिनि। उघाड़ा पेर, पघर में ॿुॾल पेशानियूं, मगर दिलि में न को ग़म, न को शिकायत, बसि हिक ई ख़्वाहिश त असांखे जीअण ॾियो। साहिली पट्टी जे हिननि साधन मगर हौसले वारनि जी ज़िंदगी असां लाइ सबक़ु आहे। ही माण्हू न त कंहिंखां कुझु घुरनि था, न कंहिंखां शिकायत कनि था, बसि फितरत सां जहिड़ो कंदे पंहिंजी हयाती गुज़ारनि था। मगर असांखे सोचणो पवंदो त असां हिननि जे लाइ छा था करे सघूं। अच्छा, ही खाइबो आहे? खाइबो आहे? असां त न खाईंदा आहियूं। केतिरे जो आहे? केतिरे में जो आहे इहो? 200 जो। इहो दाणे जे हिसाब सां खपाईंदा आहियो? केटी बंदर जा ही नंढड़ा ॿारड़ा रांदीगनि बदिरां केकड़ा पकड़नि था ऐं स्कूल वञण बदिरां सामूंडी किनारे ते वेही हथ सां ज़िंदगी जो सबक़ु सिखनि था। हिते का वॾी हॉस्पिटल न आहे जिते कोई बीमार पंहिंजी जान बचाए सघे। हिते को वॾो स्कूल बि न आहे जितां कोई ॿार पढ़ी कंहिं वॾे ख़्वाब खे साबिया ॾेई सघे। हिते बस ज़िंदगी आहे जेका समुंड जी छोलनि जी मुसलसल पर हमेशह हली रही आहे। केटी बंदर जो ही नंढड़ो शहर आहे जिते माण्हू हर कारोबार करे रहियो आहे, पर हिन जो बि ॻांढापो, हिन जो बि वास्तो पाणीअ सां आहे ऐं समुंड सां आहे। हिन जा नंढड़ा वॾड़ा माण्हू पाणीअ सां लाॻा पियल आहिनि। हिते जे माण्हुनि जो कफ़न बि पाणी आहे त संदन रोज़ी बि पाणी। जेतिरो घणो समुंड खे सम्झण जी कोशिशि कर, ओतिरो वधीक हुन जा राज़ ज़ाहिर थींदा। मच्छी मारणु, केकड़ा हथु करणु, ही सभु रुॻो हिकु धंधो न आहे, पर हिकु सॼी ज़िंदगी जो दास्तान आहे। केटी बंदर जे माण्हुनि जी ज़िंदगी मूंखे त अजीब लॻी, पर हिननि जे लाइ अजीब न आहे। ही हिन हाल में ख़ुशि आहिनि। केटी बंदर ते मुंहिंजी मुलाक़ात चाचे मोहम्मद बख़्श भट्टी सां थी, जंहिं मूंखे केटी बंदर घुमायो ऐं जेटी बि ॾेखारी। दोस्तो, हे केकड़ा आहिनि जेके हिन मुहाणा मारे ईंदा आहिनि ऐं हे वरी वेंदा चीन, चाइनीज़ जेको आहे हिन केकड़नि खे खाईंदा आहिनि। हे दाणे जे हिसाब सां ॾींदा आहियो चाचा? जी हा। केतिरे में दाणो? 150 पवंदो आहे, 200 बि माटी करे हूंदी आहे। इन जो रेट मुक़ररु कोन्हे, हितां खां मां रेट ॿुधाईंदा आहिनि, तंहिंखां पोइ जहिड़ो हिते रेट कढंदा आहिनि। अच्छा जी हा। हींअर मुक़ररु न आहे रेट? माना मुक़ररु न आहे, फिक्स जेको तव्हांजो माना लॻे थो त 150 रुपया? 150 200 ताईं बि हलंदी। 150 रुपया? जी हा। ठीकु। हे हिकिड़ो मुहाणो पकड़िया आयो आहे या न काफ़ी सारा? न, हे सभु मां गॾिजी मारे आया आहिनि। गॾिजी मारे आया, सभिनि जो हिसो थींदो? कंहिंजे 50 हूंदियूं, कंहिंजे 20 हूंदियूं, कंहिंजो 30 हूंदियूं। सही सही। हे सभु दोस्तो वेठा आहिनि, मुख़्तलिफ़ ज़ातूं आहिनि हिते, मुहाणा जेके आहिनि मुख़्तलिफ़ ज़ातूं आहिनि। ऐं हीअ विया केकड़ा मारे आया जंहिंमें नर मादियूं आहिनि। 150 रुपया 200 रुपये दाणे जे हिसाब सां हिते हीउ केकड़ो जेको आहे खपंदो आहे। ऐं हीअ जेकी आहे मडी आहे, मडीअ ते हिते ईंदा आहिनि ऐं हिते पंहिंजो केकड़ा जमा कराईंदा आहिनि। हीअ वज़न बि कयो चाचा तव्हां? जी हा। हीअ वज़न के नंढियूं हूंदियूं आहिनि से वरी चेस्ट में हलाईंदा आहिनि। अच्छा। जे वॾी हूंदा आहिनि त पोइ उहो मादी में हलाईंदा आहिनि, उन खां वॾो आहे त पोइ नर में हलाईंदा आहिनि। अच्छा अच्छा जी। अच्छा, 150 ग्राम जी जेकी आहे उन खां वज़न हुनजो केतिरो आहे? 150 ग्राम मादीअ जो ऐं हुनजो मर्द जो? उनजो 300 ग्राम आहे त हले थो, जे 300 खां घटि आहे त हुन मादी में। अच्छा सही सही। इहे ई माना तोरे हिसाब सां अंदाज़ो लॻायो था? तोरे हिसाब। ठीकु ठीकु। मछली पला खिलाऊं तुझे सिंधु दरिया के किनारे, हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज है सारे, हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज है। मछली पला खिलाऊं तुझे सिंधु दरिया के किनारे, हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज है सारे। जियो चाचा, जियो जियो। दिल से तुझको दावत है, कभी आओ पास हमारे। दिल से तुझको दावत है, कभी आओ पास हमारे। हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज है सारे, हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज है सारे। अपनी रिवो गाड़ी निकाले, साथ में चाचा तुझको बिठाऊं, अपनी गाड़ी रियो निकालूं, साथ में चाचा तुझको बिठाऊं। हम सिंध में रहने वाले सिंधी में